बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, ही कुछ माइक्रो न्यूट्रन्स जेके हिते पिया आहिनि मौजूदु। त असां तव्हांखे पहिरीं काल जेका वीडियो में ॿुधायो पिए त कणिक जी पैदावार कीअं वधायूं, त उन जे लाइ असां हिकिड़ो त ही हथु कयो आहे आयरन। ही आयरन 1000 ग्राम आहे, यानी हिकिड़ो किलो आहे, जेको 4 एकड़नि जे लाइ फी एकड़ खे 250 ग्राम मिलंदो। इहो असां हिन दॿे में हिकिड़े एकड़ खे हिन वक़्तु कणिक में 5 दॿा जेके स्प्रे थियनि पिया, त उन हिसाब सां 20 गिलास पाणीअ जा विझी उन में हिन खे ॻारियो आहे। ऐं उन खां पोइ ही आहे केटालस। ही जेको दॿो आहे ही दॿो 3 एकड़नि जो आहे केटालस जो। ऐं हिन खे असां 4 एकड़ जो माल जेको आहे सो 20 गिलासनि जो हिन में ठाहियो आहे हिते हिन तंगारीअ में। उन खां पोइ ही बोरान जेको आहे, इहो बोरान 250 ग्राम फी एकड़ खे लॻंदो। ऐं हीअ जेका बोतल आहे 1/2 लीटर जी आहे, यानी 2 एकड़नि जी आहे। त अहिड़े हिसाब सां 1 लीटर पोटाश जेको केटालस आहे, केटालस्ट FMC आहे मुंहिंजे ख़्याल में। ऐं हीअ बोरान जेको आहे सो असां हथु कयो आहे एसीसा कंपनी जो आहे। ऐं उन खां गॾोगॾु जेको आयरन आहे सो बि एसीसा कंपनी जो आहे। इहे 3 शयूं जेके मिक्स करे ऐं कणिक ते स्प्रे जेको आहे सो पोइ पासे खां तव्हां ॾिसंदो त छोकिरो स्प्रे करे पियो हुन पासे खां, त इहो स्प्रे हले पियो। ऐं कणिक जेका बि निसरी चुकी आहे या निसरे पई, नेसर में आहे, ढिढे में आहे, उन कणिक खे ही एप्लीकेशन जेका असां कयूं पिया। इन हिसाब सां इंशाअल्लाह ताला जेका असां इहा कणिक जी पैदावार बम्पर थींदी। ऐं जेका पन जी साइज़ हिन साल तव्हां ॾिठो हूंदो त कणिकुनि में वेकिरी कोन थी आहे, छो सीउ लेट सां पिया आहिनि। उन करे हिन सां हिकिड़ो त ॿुड़ो वधीक थी वेंदो रहियो, ॿियो त अन्न जी जेका दाणे जी भराई उहा वधीक थींदी, टियों जेको पन वेकिरो थींदो, त जीअं फोटोसेंसिस जो अमल जेको आहे सो तेज़ी सां हले। त हीअ 3 शयूं आहिनि, हिकिड़ो पोटाश आहे, ॿियो आयरन ऐं टियों बोरान। इहे 3 शयूं जेके आहिनि सो लास्ट ईयर बि असां इहे स्प्रे ईअं कयूं त उहा कणिक जेका आहे सा 60 मन खां मथे हली वई। ऐं हीअ फार्मुलेशन जेके बि आहिनि से असांजो जेको उस्तादु आहे ऐं हिन इलाइक़े जो ज़रई माहिर ऐं एग्रीकल्चर ऑफिसर डिप्टी डायरेक्टर साईं मोहम्मद अली ख़ासकली, उहे मुख़्तलिफ़ तजुर्बात जेके आहिनि से उन खां असां सिखिया। पोइ उन ॿुधायो त हीअ शयूं तव्हां लॻाईंदो त इंशाअल्लाह ताला तव्हांजी कणिक जी पैदावार वधंदी। त उन सिलसिले में इहे सभु मटेरियल गॾु कयो आहे। ऐं स्प्रे जेको आहे सो हीअ असांजी 200 एकड़ कणिक आहे, उन ते तक़रीबन 100 एकड़ ते हीअ स्प्रे लाज़मी कंदासीं। त इहे तजुर्बा ॾिसूं केतिरा कामयाबु वञनि था। लास्ट ईयर त मूं घटि कई हुई, को 20-25 एकड़नि ते, त उन मां भरपूर पैदावार मिली। ऐं हिन साल जेको आहे सो इंशाअल्लाह ताला असां उमेदु रखियो वेठा आहियूं त पैदावार बहितर मिलंदी। वॾी महिरबानी।